अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जे न्यू सॉन्ग जे बारे में, जेको ईद ते रिलीज़ थियो हो। उन सॉन्ग में काफ़ी ख़राब ऐं ग़लति सीन हुआ, जेके सोशल मीडिया ते तमामु घणा वायरल थी रहिया आहिनि। दोस्तों, हुन जा तस्वीर बि तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि। दोस्तों, उन सॉन्ग जे बारे में सिंध जी मशहूरु सिंगर निगत नाज़ तनक़ीद कयो। उन तनक़ीद में निगत नाज़ छा चयो, छा लिखियो, उहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा, ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। त दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, ही जेके तस्वीर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहे तस्वीर रूबी अली पंहिंजे फेसबुक पेज ते अपलोड कया। हिननि तस्वीरनि जे कमेंट में सिंध जी मशहूरु सिंगर निगत नाज़ जेको लिखियो आहे, उहो तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। दोस्तों, निगत नाज़ अञा वधीक इहो चयो आहे त ही सिंध जी सकाफ़त नाहे, ही तव्हां सिंध खे बदनाम करे रहिया आहियो। दोस्तों, निगत नाज़ जेको कमेंट ॾिनो, इहो बि असां तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं, ऐं हिन काफ़ी तनक़ीद कई रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जे बारे में। त दोस्तों, उमेद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे लाज़मी विज़िट कजो। माशाअल्लाह।